पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वफ़ाक़ी सरकार सिंध सां माटेली मां वारो वर्ताव करे रही आहे। मुख़्तलिफ़ बहाना करे सिंध खे वसीला ॾियण खां इनकार कयो पियो वञे। फंड न मिलण सबबि हू मजबूर थी पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत कम करे रहिया आहिनि। सैवरे चई सफ़ाई जे मसइलनि खे बि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ज़रिए हल कयो वेंदो। कारोबारी तबके लाइ नफ़ो न हूंदो त सिंध हुकूमत सां गॾिजी कम छो कंदा। मुल्की तरक़ी लाइ कराची जी तरक़ी ज़रूरी आहे। कराची शहर लाइ सदर आसिफ अली ज़रदारी खां वधीक ॿिए कंहिं बि रक़म न ॾिनी आहे। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत ग्रीन सोलर एनर्जी पार्क ठाहिणु घुर्जे। पीपी न इंतकाम न वरी इंतहा पसंद जी सियासत कंदी आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो एक्सप्रेस वे जे पहिरें सेक्शन जो इफ़्तिताह करे छॾियो। इंटर सेक्शन खां टूल प्लाज़ा ताईं पाण गाॾी हलाए रोड जो मुआइनो। टूल प्लाज़ा ते ₹100 टूल जी अदायगी। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध सरकार ते तनक़ीद रद्द करे छॾी। संदसि चवण आहे त सखर खां हैदराबाद मोटरवे ठाहिण वफ़ाक़ी सरकार जी ज़िम्मेवारी आहे। पंजाब मां ईंदड़ माण्हू सखर खां पोइ सिंध हुकूमत खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि। सखर हैदराबाद मोटरवे सीपेक में शामिल कराई जेका हाणे कढी वई आहे। सिंध जे ज़िलनि जा रोड पंजाब खां वधीक बहितर आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत खे सखर हैदराबाद रोड फौरी तौर ठाहिणु घुर्जे। सिंध हुकूमत ॿियनि सूबनि खां वधीक कम करे रही आहे। तनक़ीद न थियणु घुर्जे। वफ़ाक़ी सरकार में लॻे थो त दम नाहे। कराची शहर में रिथाबंदी खां सवाइ अदावतुनि में सिंध सरकार जो को बि किरदारु नाहे। प्लांटेड शेयर लोकल गवर्नमेंट ऑर्डर जो नतीजो आहे। वापारियुनि ऐं सीड़पकारनि खे सिंध हुकूमत सां गॾिजी कम करणु घुर्जे। सिंध हुकूमत तमामु घणा कम कराइणु चाहे थी पर वसीला घटि आहिनि। सियासतदाननि क़ौम परस्तनि ऐं सानियावंदनि सिंधु दरिया मथां वधीक केनाल ठाहिण जे मंसूबे खे रद्द करे छॾियो। भरपूर मज़ामत करण जो ऐलान। 1991 जे पाणी ठाह ते अमल करे केनाल कढण जो फ़ैसिलो वापसि वठण जो मुतालबो। कराची में साना तरफ़ां सिंधु दरिया जूं छोलियुनि जो सिरे हेठि पाणी कॉन्फ्रेंस। पीपी सिंध जे सिरे पाणी ते दहाड़ो बर्दाश्त न कंदी। को बि पाणी मंसूबो सिंध जे मर्ज़ीअ खां सवाइ ठाहे नथो सघिजे। निसार अहमद खोड़ो। पानी जे मामले ते पीपी सिंध जे माण्हुनि सां कूड़ ॻाल्हाए रही आहे। वफ़ाक़ी सरकार पीपी जे सहारे ते बीठल आहे। पीपी बैसाखी कढे त हुकूमत ख़तम थी वेंदी। कादर मक्सी। सिंधु दरिया असांजी साह जी रग आहे। दरिया ख़तम थियो त सिंध पाण ई ख़तम थी वेंदी। जाम शुरू खां हेठि वारी उॾामी रही आहे। असां पंहिंजी जात जी जंग लाइ जेको थी सघियो कंदासीं। साना जो सदर मक़बूल हाले पोटरो। नफ़े नुक़सान जी ॻाल्हि नाहे पर सिंधु दरिया मां केनाल सिंध जी ज़िंदगी मौत जो मसइलो आहे। सिंधु दरिया मां केनाल निकिता त ज़रई ज़मीनूं बंजर ऐं आबी जीवत ख़तम थी वेंदी। ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर। चाहन मां 3 वाह मुशर्रफ दौर में ठाहिया जिन जे मुख़्तलिफ़ हिस्सनि ते कमु हले पियो। चोलिस्तान वॾी स्कीम आहे जंहिंजी कमांडिंग एरिया 66 लख एकड़ हूंदी। उहा सिंध ऐं ॾाखणे पंजाब ते असरअंदाज़ थींदी। कुझु वक़्तु अॻु जेलम वारे हंधि रसूल बिराज तां जलालपुर केनाल कढियो वियो जंहिं ख़िलाफ़ सिंध असेंबली ठाराव पास कयो। सिंध जो बुनियादी एतिराज़ आहे त पाणी आहे ई न त जेलम वटां सिंध जे हिसे जो खणी उहे ज़मीनूं आबाद कई वेंदियूं। हुकुमरान रुॻी रिथाबंदी नथा कनि उहे बसि अॼु जो सोचनि था। सिंध जा मुफ़ाद तरजीह हुजणु घुर्जनि। नाले वारे लिखत ऐं पाणी महर नसीर महमूद जी प्रोग्राम इनसाइट में ॻाल्हि ॿोल। सिंधु दरिया बचाव कमेटी तरफ़ां हैदराबाद खां मिरपुर ख़ासि ताईं बेदारी मार्च ऐं जलसो रैली जी टंडे जाम टंडे अलहयार समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते शानदार आजियां गुलनि जी वर्खा। सिंध जे मुख़्तलिफ़ मिल्कियतुनि जी फुलट लाइ हुकुमराननि खे मोहरो बणायो वियो आहे। पाणी खां पोइ हाणे ज़मीनूं विकिरो कई पियूं वञनि। जाली मैंडेट वारनि हुकुमराननि जा फ़ैसिला क़बूल न आहिनि। सिंध जे हिसे जो पाणी खंयो वियो त ज़मीनूं बंजर थी वेंदियूं। ज़ैन शाह। इस्लामाबाद में वेठल माण्हुनि खे सिंध जी का बि परवाह नाहे। पंजाब केपी ऐं बलूचिस्तान जे माण्हुनि वांगुरु पंहिंजे हक़ लाइ निकिरणो पवंदो। सिंध जी क़ीमत ते हुकुमराननि सां कयल डील क़बूल नाहे। अयाज़ लतीफ़ अली जो। पाणी जी खोट सबबि सिंध जा फसल ऐं ज़मीनूं तबाह थी चुकियूं आहिनि। नवां केनाल कढण सां वधीक तबाही ईंदी। पाणी ते धाड़े सां ज़राअत सां गॾु शहरी मईशत बि ख़तम थी वेंदी। डॉक्टर सफदर अब्बासी। पाणी जी खोट सबबि 40 लख एकड़ ज़मीन समुंड गिरकाए चुको आहे। केनालनि सां वधीक ज़मीन बंजर बणिजी वेंदी। धारियुनि हवाले थींदड़ ज़मीनूं बि सिंध जी मिल्कियत आहिनि। रियाज़ चांडियो। पीपल्स पार्टी सिंधु दरिया मां केनाल कढण बाबति एहसन इक़बाल जे बयान खे रद्द करे छॾियो। निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त केनालनि बाबति एहसन इक़बाल जो बयान वफ़ाक़ जो कमज़ोर मौक़िफ़ आहे। छा पंजाब वटि एतिरो पाणी आहे जो चोलिस्तान केनाल खे भरे सघे? इज़ाफ़ी पाणी नाहे त वफ़ा नवां केनाल लाइ पाणी किथां आणींदो? ख़दशो आहे त फ्लड केनालनि चश्मा ऐं झेलम लिंक केनाल ज़रिए सिंध जे हिसे जो पाणी खंयो वेंदो।
हुकूमत तहरीक इंसाफ में ॻाल्हियुनि जे टें दौर ते डेडलॉक बरक़रार। स्पीकर आया सादिक जो चवणु आहे त ॻाल्हियुनि लाइ इजलास घुराइण बाबति हुकूमत जा मुखालिफ़ धुर को बि राब्तो न कयो आहे। पीटीआई जी कमेटी जी बानी सां मुलाक़ात हुकूमत खे कराइणी आहे। संदसि ज़िम्मेवारी नाहे। हुकूमत इतिहादी फ़ैसिलो कनि त मुलाक़ात कराइणी आहे या न। धुरियूं राज़ी थियनि त हिक ॿिनि ॾींहनि अंदरि इजलास घुराइण लाइ तयार आहे। लॉस एंजल्स में अमरीकी तारीख़ जी ख़ौफ़नाक वाह सबब क़यामत सुगरा जा मंज़र। 12,000 घर ऐं इमारतूं सड़ी खाक। $150 अरब जो नुक़सान। ख़ौफ़नाक बाहि सबब 11 ॼणा फोत थियण जी तस्दीक। अरबपति शहरनि जे ॿिनि इलाइक़नि में कर्फ्यू लागू। नासा लॉस एंजलिस में ख़ौफ़नाक बाहि जूं तस्वीरूं जारी करे छॾियूं। कैलिफोर्निया जे गवर्नर तरफ़ां बाहि विसाइण दौरान पाणी जी खोट बाबति जांच जो हुकुम। हैदराबाद में 2 ॾींहनि जो अदबी मेलो शुरू। अदब, टेक्नोलॉजी, आर्ट, भाईचारे, फिल्म मेकिंग समेत मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते वेहकूं। 45 सेशन में 200 खां वधीक महिमाननि जी शिरकत। मुक़ररनि जो चवणु आहे त घुट ऐं बुसट वारे माहौल में माण्हुनि खे बहितर माहौल फराहम कयो वियो आहे। अदबी मेले सां नौजवान नस्ल खे फ़ाइदो थींदो। ऐं पाकिस्तान वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ टेस्ट सीरीज़ लाइ 15 रुकनी स्क्वाड जो ऐलान करे छॾियो। इमाम उल हक ऐं मोहम्मद हुरैरा जी स्क्वाड में वापसी। आमिर जमाल, इब्रार अहमद, मोहम्मद अब्बास, नसीम शाही, मीर हमज़ा ड्राफ्ट, शान मसूद कप्तान ऐं सऊद शकील नायब कप्तान हूंदो। मोहम्मद रिज़वान, सलमान अली अगा, ॿिया रांदीगर बि स्क्वाड में शामिल।